सलमान खान कहिड़ी अदाकारा लाइ रिश्तो मोकिलियो जंहिं इनकार कयो। दिलचस्प कहाणी सलमान खान ऐं जूही चावला जी ज़बानी। बॉलीवुड सलमान खान जी शादी ॾहाकनि खां बॉलीवुड में बहस जो मौज़ू रही आहे, पर छा तव्हांखे ख़बर आहे त सलमान खान बॉलीवुड अदाकारा जूही चावला लाइ रिश्तो मोकिलियो, पर अदाकारा जे वालिद शादी जी तजवीज़ खे ई रद्द करे छॾियो। भारतीय मीडिया खे इंटरव्यू ॾींदे सलमान खान इंकिशाफ कयो त खेसि जूही चावला पसंदि आहे। हूअ खेसि ॾाढी मासूम नज़र ईंदी आहे। मूंखे तमामु घणी पसंदि आहे, पर जॾहिं हुन पंहिंजे पीउ खां जूही जो हथ घुरियो त हुन इनकार करे छॾियो। सलमान खान मूजिबि जॾहिं अदाकारा जूही चावला खां हिकु शो दौरान साॻी ॻाल्हि पुछी वई त हुन सबबु ॾींदे चयो त उहो संदसि ऐं सलमान खान जे कैरियर जी शुरूआत जो वक़्तु हो। मां पंहिंजे कैरियर ते ध्यानु ॾेई हुयसि। जूही चावला चयो त सलमान खान उन वक़्तु एतिरो मशहूर बि न हो जेतिरो हाणे आहे। मां बि सलमान ऐं आमिर खे चङीअ तरह न सुञाणींदी हुयसि, जंहिं करे मूं उन्हनि सां फिल्म करण खां इनकार कयो। सलमान खान चयो त जूही चावला सां मां ॾाढो प्यार कंदो हुयुमि। हूअ मूंखे दिलकश लॻंदी हुई। जूही जे वालिदिन मूंखे रिजेक्ट कयो, जंहिं ते उन वक़्तु मां ॾाढो ॾुखारो हुयुमि, पर वक़्त सां गॾोगॾु मूंखे सभु कुझु सुठो लॻण लॻो ऐं मां फोकस पंहिंजे कैरियर ते कयो।